वालेकुम दोस्तों, लाइट जा टाइमिंग्स अहिड़ा आहिनि जो मंझंदि टाक जो अचिणो थो पए हिते। ऐं हिन सभिनी शयुनि खे जेको सॼो जेको असांजो बाग़ आहे, हिन सॼे बाग़ खे जेको आहे सो पाणी ॾियारण लाइ मंझंदि जो ई जेको आहे सो हिते अचूं था। कोशिशि मुंहिंजी इहा ई आहे त जेके बि ॿूटा हया आहिनि, अंब आहिनि, तूत आहिनि, लीमा आहिनि, माल्टा आहिनि, त उहे सर्वाइव करे सघनि। लाइट जो शेड्यूल अहिड़ो आहे जो मंझंदि टाक जो जेको आहे अचे थो 2-2:30 बजे खां पोइ असीं वेही हिकु हिकु शइ खे जेको आहे प्रॉपर तरीक़े सां मैनेज था कयूं जीअं सभिनी ताईं पाणी पहुची सघे। ऐं बाग़ जी ज़ाहिर देखभाली जो जेको कमु आहे उहो आम वण पोखण खां वधीक हूंदो आहे। उनजी मेंटेनेंस, उनजी सफ़ाई, उन चलनि जे अंदरि जेको किचिरो आहे उहो सभु कुझु कढण जे लाइ त हीउ नौजवान आहे असां गॾु कमाल, जेको हिन मंझंदि जे टाइम ते सॼो पघरियो पियो आहे। ऐं उन बावजूदि हीउ तमामु जेको आहे सो हिमत सां हीउ कमु करे पियो। ऐं यकीनन जेके माण्हू हिमत कंदा आहिनि ऐं गर्मी सर्दी जो उन्हनि ते को असरु न हूंदो आहे। ज़ाहिर आहे इंसानु अहसासु थिए थो त गर्मी आहे, सर्दी आहे, पर जेको कमु करे थो बहरहाल उनजी वॾी हिकिड़ी ज़माने जे अंदरि इज़त आहे। कोशिशि इहा आहे त पंहिंजे हिन बाग़ खे जेको आहे सो उन पाए तकमील ताईं पहुचायूं। हे सॼा पघर थी विया आहिनि, पर छा आहे, कमु आहे, ज़िमेदारी आहे, करिणो आहे।